अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सौजरो न्यूज़ में भली कार डहर की सौजरो न्यूज़ रिपोर्टर नौबत डहर मौजब इंडिया में हजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में गुस्ताखी कंदड़ के खिलाफ़ डहर की में मुख्तलिफ़ मज़हबन से ताल्लुक़ रखंदड़ वडे में वडे अंग जे माण्हुनि शिरकत कई। दरगाह आलिया बारचुंडी शरीफ मां मियाँ ख़ालिद हुसैन कादरी, मियाँ आबिद हुसैन कादरी, ताजिर बिरादरी NPCIH पाकिस्तान डिस्ट्रिक्ट घोटकी चेयरमैन सैयद आफ्ताब हुसैन शाह, सदर अब्दुल खालिक कोराई, तालका सदर सैयद समर शाह, सैफुल्लाह पिताफी नौबत डहर ऐं ॿियनि मेंबरनि सुमैत एहतजाजी रैली में शिरकत कई। सख्त गर्मी हुजण के बावजूद भी वडे अंग के माण्हुनि शिरकत कई। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी कंदड़ के खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। 1 किलोमीटर प्यादल 5 नंबर नाके का मेन बाज़ार जामे मस्जिद का जहांगीर पंप ताईं रैली जो इख्तिताम किया वयो। मुक़र्रिरीन जन पंहिंजे किताब में मोदी सरकार के खिलाफ बयानबाजी कंदे चयाऊं त असां कॾहिं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी कबूल न कंदासीं, चाहे असांजूं जानियूं हलियूं वञनि। ऐं असांखे अफ़सोस थिए थो त पाकिस्तानी हुक्मरान उन ते ख़ामोश छो वेठा आहिनि। वधीक NCPIH डिस्ट्रिक्ट घोटकी चेयरमैन सैयद आफ्ताब हुसैन शाह जो चवण हो त असां कॾहिं बि नामूस रिसालत ते सौदेबाज़ी कोन कंदासीं। जन नामूस रिसालत जे शान में गुस्ताखी जो वार कयो उन माण्हुनि खे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि। जीअं दुनिया वारनि खे ई पैगाम वञे त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़ के कॾहिं बि माफ़ नाहे कयो वेंदो ऐं आइंदा लाइ ईअं को सोचे बिना।